बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। उम्मीद है तमाम स्टूडेंट्स खैर वाफ़ियत से होंगे। आज की इस वीडियो में हम क्लास 3 की सोली सिंधी में सबक 8 यानी 8वां सबक साल जूं मुंदूं यानी साल के मौसमों के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। नवा लफ्ज़ मुंद यानी मौसमी हालत, मटजी यानी तब्दील होना, बूर यानी बीज। हर बार की तरह इस बार भी इस सबक का बाकायदा आगाज़ हम बुलंद ख़्वानी यानी रीडिंग से करेंगे। मौसम ऐं मुंद में इहो फ़र्क़ु आहे त मौसम रोज़ तब्दील थींदी आहे ऐं मुंद रुगो पंहिंजे वक़्त ते ई तब्दील थींदी आहे। मौसम कंहिं बि वक़्तु तब्दील थी सघे थी, पर मुंद साल में रुगो हिकिड़ो भेरो मटिजे थी। असां वटि साल में 4 मुंदूं ईंदियूं आहिनि, जिन खे सियारो, बहार, ऊंहारो ऐं सुर चइजे थो। इहे 4 ई मुंदूं हर साल पंहिंजे मुक़रर वक़्त ते ईंदियूं आहिनि। साल जे चइनी मुंदनि जूं पंहिंजूं अलॻि अलॻि निशानियूं आहिनि, जिन सां असांखे इन्हनि मुंदनि बाबति ख़बर पवे थी। सियारे में थधि हूंदी आहे, उतर जी हवा लॻंदी आहे ऐं माण्हू गरम कपिड़ा पाईंदा आहिनि। हर को गरम खाधा खाईंदो आहे। सिज जी उस जिस्म खे पई वणंदी आहे। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। मौसम ऐं मुंद में इहो फ़र्क़ु आहे त मौसम रोज़ तब्दील थींदी आहे, यानी मौसम और मुंद यानी मौसमी हालत में ये फ़र्क़ है कि मौसम रोज़ तब्दील होता है ऐं मुंद रुगो पंहिंजे वक़्त ते ई तब्दील थींदी आहे, और मुंद यानी मौसमी हालत अपने ही वक्त पर तब्दील होती है। मौसम कंहिं भी वक्त तब्दील थी सके थी, यानी मौसम किसी भी वक्त तब्दील हो सकता है, पर मुंद साल में रुगो हिकिड़ो भेरो मटिजे थी, यानी पर मुंद यानी मौसमी हालत साल में सिर्फ एक मरतबा ही तब्दील होता है। असां वटि साल में 4 मुंदूं ईंदियूं आहिनि, यानी हमारे पास साल में 4 मौसमी हालतें आती हैं, जिन खे सियारो, बहार, ऊंहारो ऐं सुर चइजे थो, यानी जिनको सर्दी, बहार, गर्मी और ख़िज़ा कहा जाता है। ये 4 ही मुंदूं हर साल पंहिंजे मुक़र्रर वक़्त ते ईंदियूं आहिनि, यानी ये 4 ही मौसमी हालतें हर साल अपने मुक़र्रर वक़्त पर आती हैं। साल जे चइनी मुंदनि जूं पंहिंजूं अलॻि अलॻि निशानियूं आहिनि, यानी साल की चारों मौसमी हालतों की अपनी अपनी अलग निशानियां हैं, जिन सां असांखे इन्हनि मुंदनि बाबति ख़बर पवे थी, यानी जिससे हमें इन मौसमी हालतों के बारे में ख़बर होती है। सियारे में थधि हूंदी आहे, यानी सर्दी में ठंडक होती है। उत्तर जी हवा लॻंदी आहे, यानी शुमाल की हवा चलती है ऐं माण्हू गरम कपड़ा पाईंदा आहिनि, यानी और लोग गरम कपड़े पहनते हैं। हर को गरम खाधा खाईंदो आहे, यानी हर एक या हर कोई गरम खाना खाता है। सिज जी उस जिस्म खे पई वणंदी आहे, यानी सूरज की धूप भी जिस्म को अच्छी लगती है। सियारे में असां वटि जेके फसल थियनि था, तन खे रबी जा फसल चयो वेंदो आहे। इन्हनि फसलनि में कणक, चणा, तूरियूं, सरियूं ऐं जांभे जा फसल शामिल आहिनि। ओहारे में वरी गर्मी थिए थी। हिन मौसम में वरी मींहं बि जाम थींदा आहिनि। हिन मुंद में माण्हू बर्फ़ ऐं थधा पाणी, शरबत, बोतलूं ऐं जूस पींदो आहे ऐं हर को पखनि हेठां या AC कमरनि में रहणु लॻंदो आहे। ओहारे में थींदड़ फसलनि खे ख़रीफ़ जा फसल चयो वेंदो आहे। इन्हनि फसलनि में सारियूं, कफ, मकई, जोअर ऐं कमंड जा फसल शामिल आहिनि। सुर जी मौसम ख़ुश्क थिए थी। इन में वणनि जा पन बि छणे वेंदा आहिनि।
हवाऊं बि दिलि खे वणंदड़ न हूंदियूं आहिनि। बहार जी मौसम तमामु घणी वणंदड़ थिए थी। इन में वण ॿूर झलींदा आहिनि, हर पासे गुल फुल टिड़ंदा आहिनि, हर तरफ़ सावक ई सावक थी वेंदी आहे। हिन मुंद में माण्हू पखे तोड़े जानवर तमामु घणो ख़ुशि नज़र ईंदा आहिनि। हवाऊं बि दिलि खे पियूं वणंदियूं आहिनि। अब इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। सियारे में असां वटि जेके फसल थियनि था तन खे रबी जा फसल चयो वेंदो आहे। यानी सर्दी में जो फसलें हमारे पास होती हैं उन्हें रबी की फसलें कहा जाता है। इन फसलन में कणक, चना, तूरियूं, सरियूं ऐं ॼांभे जा फसल शामिल आहिनि। यानी इन फसलों में गंदम, चने, तुरैयां, सरसों और ॼांभे की फसलें शामिल हैं। ओहारे में वरी गर्मी थिए थी। यानी ओहारे में गर्मी होती है। हिन मौसम में वरी मींह भी जाम थींदा आहिनि। यानी इस मौसम में बारिश भी बहुत ज़्यादा होती हैं। हिन मुंद में माण्हू बर्फ़ ऐं थधा पानी, शरबत, बोतलूं ऐं जूस पींदो आहे। यानी इस मौसम में लोग बर्फ़, ठंडा पानी, शरबत, बोतलें और जूस वग़ैरह भी पीते हैं। ऐं हर को पखन हेठां या एसी कमरन में रहण लगदो आहे। यानी और हर कोई पंखों के नीचे या एसी के कमरों में रहने लगता है। ओहारे में थींदड़ फसलन के खरीफ जा फसल चयो वेंदो आहे। यानी गर्मी में जो फसलें होती हैं उन्हें खरीफ की फसलें कहा जाता है। इन फसलन में सारियूं, कप, मकई, ज्वार ऐं कमंड जा फसल शामिल आहिनि। यानी इन फसलों में चावल, कपास, मकई, ज्वार और गन्ने की फसलें शामिल हैं। सुर जी मौसम खुश्क थे थी। यानी ख़िज़ां का मौसम खुश्क होता है। इनमें वड़न जा पन भी छड़ी वेंदा आहिनि। यानी इसमें दरख्तों के पत्ते भी झड़ जाते हैं। हवाऊं भी दिल के वणंदड़ न हूंदियूं आहिनि और हवाएं भी दिल को पसंद नहीं आती। बहार जी मौसम तमाम घड़ी वणंदड़ थे थी। यानी बहार की मौसम बहुत ज़्यादा अच्छी होती है। इनमें वण ॿूर झलींदा आहिनि। यानी इस मौसम में दरख्त बीज बनाते हैं, हर पासे गुल फुल टिड़ंदा आहिनि। यानी हर तरफ फूल खिलते हैं, हर तरफ सावक की सावक थी वेंदी आहे। यानी हर तरफ हरियाली ही हरियाली हो जाती है। हिन मुंद में माण्हू पखे तोड़े जानवर तमाम घणो खुश नज़र ईंदा आहिनि। यानी इस मौसम में लोगों के अलावा परिंदे और जानवर सभी खुश नज़र आते हैं। हवाऊं भी दिल के पयूं वणंदियूं आहिनि और इस मौसम की हवाएं भी दिल को बहुत ज़्यादा अच्छी लगती हैं। आज का सबक साल जो मुंदूं यहाँ पर मुकम्मल हुआ। इस लेक्चर में अगर आपको कोई बात समझ ना आई हो या कोई लफ्ज़ मुश्किल लगा हो या किसी जुमले का तर्जमा ना आ रहा हो तो आप कमेंट्स करके मुझसे पूछ सकते हैं। इसके अलावा मेरे व्हाट्सएप नंबर पर भी मुझसे रब्ता कर सकते हैं। अब इंशाअल्लाह आपसे अगले लेक्चर में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।